दोस्तों, मुंहिंजो नालो अली टालपुरा है ऐं अॼु आउं तव्हांखे सिंध जी इंतहाई ख़ूबसूरत शाइरी ॿुधाईंदुसि। को मुड़ुसु उन्हनि जो मटु न आ से सारा कोट लॾाए विया। को मुड़ुसु उन्हनि जो मटु न आ से सारा कोट लॾाए विया से घोट असांखे खाए विया। को मुड़ुसु उन्हनि जो मटु न आ। मूं अणथियणा इंसान ॾिठा, मूं सूर्य ते सोमान ॾिठा ऐं धरती छा छा कूंदर वाजे पंहिंजा कंध कपाए विया। मूं वींदे तिन जा पेर ॾिठा, मूं छा छा मुड़ुसु मथेर ॾिठा जेके ई सिज उभारे विया, जेके ई सिज समाए विया। मूं काती हेठां कंध ॾिठा, मूं साणा साणा संद ॾिठा। मूं काती हेठां कंध ॾिठा, मूं साणा साणा संद ॾिठा। मूं छा छा माई लाल ॾिठा जे जीअ जियारा माण्हू हा से सभ खां प्यारा माण्हू हा जिन साह ॾेई वे साह ॾिनूं जे दिलि में दर्द दुखाए विया प्रीत धणी हू पाणियारा अॼु कींझर तिन जा काणियारा। छा राङा तिन सां रुञ कया जे तुंहिंजी उञ उझाए विया ऐं केॾो दूर उॾामी विया पर तुंहिंजे मुंहिंजे ॾीए में हू पंहिंजी जोत जलाए विया। कल राति मुसाफ़िर आया हुआ, कल राति मुसाफ़िर आया हुआ जिन पंहिंजा जीअ जलाया हुआ। थी छा छा ॼर का ॼाण करे हू पंहिंजा मच मचाए विया। छा छा न वसीहर वंग हुया पर नांगा यार संग हुया के तुंहिंजो रूप निखारे विया जे तुंहिंजी सींध सजाए विया। छा नारा हुआ छा नींहं हुया, छा नारा हुया छा नींहं हुया है मुड़ुसु हुया या शींहं हुया जे डूंगर ॾील ॾकाए विया गजगोड़ करे गरमाए विया। आ कंहिं कंहिं माण्हू मंझि मणिया, आ कंहिं कंहिं माण्हू मंझि मणिया पर मूंखे अहिड़ा मुड़ुसु वणिया से सारो जग जरकाए विया पर पंहिंजो पाण मल्हाए विया। ही पिरह जो कोई तड़ आहे, ही पिरह जो कोई तड़ आहे जा जांठी उन जी जड़ आहे। मूं उन में केॾा ॾार ॾिठा जे छांव करे मन पाए विया। ऐं आरी तुंहिंजी अढ हुई, ऐं आरी तुंहिंजी अढ हुई पर डूंगर ॾाढा ॾाढ कया ही तुंहिंजा प्यारा पेरा हुआ जे पंहिंजो पंध पुॼाए विया। कीअं तोखे कारी बाट मञा, की तोखे कारी बाट मञा थी चिणग करे चमकाट अञा आ टिम 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 लाट अञा जा जोगी काल जलाए विया। ही जान त अचणी वञणी आ, ही जान त अचणी वञणी आ पर मरंदे मात न मञणी आ। मूं अहिड़ा 100 सां वत ॾिठा, मूं अहिड़ा 100 सां वत ॾिठा जे पंहिंजो हथ हलाए विया। ॾिस बाख भलेरी आई आ, ॾिस बाख भलेरी आई आ, ॾिस सिंध मथां सुरहाई आ। छो तिन जे लाइ अयाज़ रुने, छो तिन जे लाइ अयाज़ रुने जे मारू माग मटाए विया, जे मारू माग मटाए विया। दोस्तों, इन ख़ूबसूरत शाइरी जो तख़लीकार सिंध जो महान कवि शाइर मोहतरम शेख अयाज़ आहे। उम्मीद है तो तव्हांखे ही शाइरी पसंद आई हूंदी। दोस्तों, तव्हांखे ही शाइरी कीअं लगी आहे उन बाबत कमेंट सेक्शन में वञी पंहिंजी राय ज़रूर लिखंदा। इन सां गॾु ई तव्हां पंहिंजे इन दोस्त खे इजाज़त ॾींदा। पाण वरी जल्द मिलंदासीं ईंदड़ के नई कहानी या के नई शाइरी में। तेसिताईं अल्लाह भाई।